छा आहे जेका ॿोलीअ जा अहिड़ियूं निशानियूं हूंदियूं आहिनि जंहिंखे असां आइडेंटिफाई कंदा जॾहिं असां उन निशानियुनि खे आइडेंटिफाई करे छॾियूं त असां उन्हनि खे अखर चवंदा आहियूं लेटर्स ॾींदा आहियूं सो लेटर छा आहे एवरी सिंबल ऑफ एन अल्फाबेट इज कॉल्ड लेटर मतलब लेटर आहे छा लेटर निशानियूं आहिनि निशानियूं मतलब छा सम्झाया तव्हांखे निशानी जेके लेटर निशानी जो मां ही लिखियो आहे ही सिंधीअ में अलफ़ा उर्दू में अलफ़ा अरबी में अलफ़ा फारसी में अलफ़ा ऐं मैथमेटिकल लैंग्वेज में वन ज्योमेट्रिकल लैंग्वेज में लाइन सेगमेंट हाँ मुख्तलिफ के कंप्यूटर लैंग्वेज में कोई विषय हो असल में अवांखे अर्ज़ कयां जेका लेटर आ सो सिर्फ निशानियूं आहिनि जॾहिं निशानियुनि खे असां आइडेंटिफाई कंदा आहियूं उन्हनि खे को शनाख़्त ॾींदा आहियूं त उहो लेटर थी पवंदो आहे जीअं ए बी सी डी ठीक है ना फर्स्ट के ऊपर आ लिखा होते हैं ये है एक्स अरे गणित है हां एक्स ये एक्स आज सो मोद एक्स लिखने का पे चाहिए मोद बस ये करनी करो ये के लागू है साइंस के बेटा समझो निशानी हुई तव्हां हुनखे एक्स आइडेंटिफाई कयो मूं थोरो हुन में इलाक़ो करे रखी मोकिलियो हिकिड़ो आर्ट करे छॾियो हा सो लेटर छा आहे लेटर निशानियूं आहिनि अल्फाबेट जा सिंबल्स आहिनि उन्हनि सिंबल्स खे जॾहिं असां आइडेंटिफाई कंदा आहियूं उन्हनि खे शनाख़्त ॾींदा आहियूं उन्हनि खे नालो ॾींदा आहियूं उहो लेटर बणिजी वेंदो आहे सम्झ में अचे थी इहा ॻाल्हि Every symbol of an alphabet is called letters here A, B, C, L, B, T, C, G,